घोटकी वेझो आदिलपुर पुलिस अटाला साण करे ॻोठ सजावल मलिक ते चढ़ाई करे औरत सूधो 3 ॼणनि खे खंभे गुम करे छॾियो। वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पुलिस मीर हसन मलिक जे घर अंदर दाख़िल थी घर जो तक़दुस पामाल करे निगिरी ऐं औरत खे खंभे गुम करे छॾियो। वारसनि जो आदिलपुर पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतिजाज कंदड़नि फरमान अली मलिक, इमामुद्दीन मलिक, रहमान मलिक ऐं ॿियनि दाहींदे इल्ज़ाम हयो त माई अतीक सां घोटकी कोर्ट में एहसान मलिक सां प्यार जो परणो कयो हुयो। पुलिस तहफ़ुज़ ॾियण बजाए जाबदार अब्दुल कादिर लुत्फ़ुल्ला ऐं शाहजहान इशफ़ाक़ ऐं ॿियनि खां रिश्वत एवज़ घर अंदर दाख़िल थी वज़ीर मलिक, 10 साला जन्नत, मीर हसन मलिक, अतीक माई ऐं सोना ज़ेवर ऐं रोक रक़म फुर करे खंभे गुम करे छॾियो आहे। हुननि हाई कोर्ट सखर ऐं ॿियनि वस्त वारनि खे अपील कई आहे त गुम थियल खे वापसि कराए तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।